नाज़िर ज़िक्र कंदासीं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस जे सदर मलिक शहज़ाद ऐवान वज़ीर आज़म पारां पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जे ऐलान जी आजियां कई आहे। गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में 40% घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। उमेद आहे पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में वधीक घटिताई कई वेंदी। मलिक शहज़ाद ऐवान जो चवणु आहे हुकूमत टोल टैक्स विद होल्डिंग टैक्स ऐं मोटरवे तोड़े ट्रैफिक पुलिस जी नाजाइज़ चालाननि में रिलीफ ॾिए। मुल्क जी नाज़ुक सूरत हाल ऐं पेट्रोल क़ीमतुनि खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं टैक्स में रिलीफ ॾियनि। नाज़रीन कराची में ख़बर शामिल कयूं पिया। गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस जे सदर मलिक शहज़ाद ऐवान वज़ीर आज़म पारां पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जे ऐलान जी आजियां कई आहे। संदसि चवणु आहे उमेद आहे त पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में वधीक घटिताई कई वेंदी। हुकूमत टोल टैक्स विद होल्डिंग टैक्स ऐं मोटरवे तोड़े ट्रैफिक पुलिस जी नाजाइज़ चालाननि में रिलीफ ॾिए। मुल्क जी नाज़ुक सूरत हाल ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं टैक्स में रिलीफ ॾियनि। अपडेट्स मालूम कयूं था ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। इमदाद वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा मां ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस जे सदर मलिक शहज़ाद अवान जेको आहे पेट्रोल जे शयुनि में जेको आहे घटिताई खां पोइ पंहिंजो बयानु जारी कयो आहे। शहज़ाद अवान चयो आहे त वज़ीर आज़म पारां पेट्रोल शयुनि जे क़ीमतुनि में घटिताई जे ऐलान जे आजियां कयूं था। गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में 40% घटिताई जो ऐलान हिकु सुठो चवणु आहे। सदस्य जारी कयल बयान में हिन वधीक चयो आहे त उमेद आहे त पेट्रोल शयुनि जे क़ीमतुनि में वधीक बि घटिताई कई वेंदी। हुकूमत टूल टैक्स विद होल्डिंग टैक्स ऐं मोटरवे तोड़े ट्रैफिक पुलिस जे नाजाइज़ चालाननि में बि जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। मलिक शहज़ाद वधीक चयो आहे त मुल्क जे नाज़ुक सूरत हाल ऐं पेट्रोल क़ीमत खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतूं टैक्स में रिलीफ जेको आहे उहो ॾियनि। संदसि हिन जो चवणु हुयो त हिन वक़्तु पेट्रोल जे शयुनि में घटिताई खां पोइ जेको आहे गुड्स ट्रांसपोर्ट जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत जहिड़े फ़ैसिलनि जी आजियां करे थी। जी ठीकु आहे इमदाद, वरी महिरबानी तफ़सील आहे।